भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला थया भागदाई जा झोलीअ में जैन पायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक आयो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला थया भागदाई जा झोलीअ में जैन पायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। नबी सोहणे जी आमद सां किरी प्या कोट किसरा जा। नबी सोहणे जी आमद सां की प्या कोट किसरा जा। ये हा मोजज़ा मुझे पिरी प्यारे पैगंबर जा। इशारे सां लही चंद्र अर्श खां कदमन में आयो आ। इशारे सां लही चंद्र अर्श खां कदमन में आयो आ। भला थया भागदाई जा झोलीअ में जैन पायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। मुनाफिक भल मञे न मञे मुहम्मद मुस्तफा साईं। मुनाफिक भल मञे न मञे मुहम्मद मुस्तफा साईं। रांदो चमकी नबीअ जो नूर ॾींहुं क़यामत ताईं। बुराए बेहयाए खां मुझे मुरसल बचायो आ। बुराए बेहयाए खां मुझे मुरसल बचायो आ। भला थया भागदाई जा झोलीअ में जैन पायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। सारे कायनात में कोई मुहम्मद जे नमट आहे। सारे कायनात में कोई मुहम्मद जे नमट आहे। ईसा मूसा किथे पुजंदा नबी यूसुफ बि घटि आहे। सारे मखलूक खां अफ़ज़ल अल्लाह साईं बणायो आ। सारे मखलूक खां अफ़ज़ल अल्लाह साईं बणायो आ। भला थया भागदाई जा झोलीअ में जैन पायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। थींदो शाफी गुनाहगारन संदो अरबी क़यामत में। थींदो शाफी गुनाहगारन संदो अरबी क़यामत में। वठी वींदो मत सारे सजण गॾु पाण जन्नत में। इहे उलमा अल्लाह वारन असांखे सभु ॿुधायो आ। इहे उलमा अल्लाह वारन असांखे सभु ॿुधायो आ। भला थया भागदाई जा झोलीअ में जैन पायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ।
पढ़ो सलवात सैयद ते अदा मोमिन यहाँ सारा। पढ़ो सलवात सैयद ते अदा मोमिन यहाँ सारा। आयो महबूब मदनीअ खे सभई बोज़दार ए प्यारा। चए ताज मुहम्मद हक़ ते ई सभ खे हलायो आ। चए ताज मुहम्मद मीर हक़ ते ई हलायो आ। भला छा भागदाई जा झोलीअ में जंहिं निपायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला छा भागदाई जा झोलीअ में जंहिं निपायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ। भला रे हिन महीने में मुहम्मद पाक जायो आ।